मेहर अगड़ो वडो वज़ीर लियाकत अली खान जतोई सतार इमदाद खान लगारी नियाज़ अली बुढ़ो ऐं ॿियनि दादू पहुची फारूक मलिक जे सहुरे शायर डॉक्टर बरकत मलिक जे विछोड़ ते ताज़ियत कई। मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क अंदरि एहतिसाब वारो अमल न हुजण सबबि सिंध खे हथ सां वठी करप्शन जे वे चाढ़ियो वियो आहे। सिंध जे अंदरि बरसातुनि में कराची जहिड़े शहर जो ॿुॾी वञणु अरबनि रुपयनि जी करप्शन जो नतीजो आहे। सिंध जे माण्हुनि खे ॿोॾ खां बचाइण बजाए वॾे वज़ीर ॿोॾ आणण वारियूं अॻकथियूं वार्निंग ॾेई माण्हुनि खे ॿोॾ खां अॻु सिंध में ख़ौफ़ राज़ पैदा करे रहिया आहिनि, छो त दरिया जे बंदनि समेत हर बंद जी तामीर मरमत नाले अरबनि रुपयनि जा बोगस बिल ठाहिया पाशिका ते करप्शन जा रिकॉर्ड टोड़िया आहिनि, जंहिं सबबि सिंध जा हुक्मरान पंहिंजी नाअहली करप्शन लिकाइण लाइ सिंध में ॿोॾ अचण जी अॻकथी करे रहिया आहिनि। हिन मौक़े ते सरदार आशिक़ ज़ौर औशाक जामरी सईद सुमरो असद मल्हा सराई अकबर जतोई खान बब्बर सराई अकबर पंवर अमीन विघियो कुर्बान जमाली ॿिया गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।